सेवण में लाशारी नौजवान इतिहाद के नए चूंडियल उहिदेदारनि की गॾिजाणी लाशारी हाउस में थी गुज़री। जहिड़ी अॻवाणी रहमतुल्लाह लाशारी कई। लाशारी नौजवान इतिहाद के सदर इमाम अली लाशारी बिरादरी माण्हू शिरकत कई। गॾिजाणी करण जो मक़सद लाशारी बिरादरी जा बुनियादी मसइलनि खे हल करण जहिड़ोक रोड रस्ता पानी तालीम ऐं सिहत समेत लाशारी बिरादरी के नौजवाननि की बहितरी लाइ लाशारी नौजवान इतिहाद जोड़ियो वियो। लाशारी नौजवान इतिहाद जोड़ण जो ख़ासि मक़सद बिरादरी जी पाण में कंहिं क़िस्म के दुख तकलीफ़ में गॾु हुजण आहे। बुनियादी जाइज़ मसइलनि खे हल करण समेत ॿियनि अहम मसइलनि ते ग़ौर कयो वियो। उन्हनि खे हल करण लाइ तहरुक वरितो वेंदो। गॾिजाणी करण जो मक़सद पंहिंजी लाशारी बिरादरी जी ख़िदमत करण जाइज़ मसइलनि खे हल करण आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची